अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अजन उताकन में तालिब तवारीन आदेसीय उथी वया मड़ियूं मुंह मारीन जे जियो खे जियारिन से लाहौती लॾे वया। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थी दुनिया जे कुंड कुड़च ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां ख़ासि प्रोग्राम खणी अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। विछोड़े जी मुंद न ॼाण छो वञण जो नालो ई नथी वठे। हिकु पुठियां ॿियो अज़ीम इंसान रुगो मोकिलाईंदा पिया वञनि। सोगवारनि जा सॾ आहिनि जेके ख़तमु थियण जो नालो ई नथा वठनि। सिंधी लोकगीत मोरो जो बादशाह तालिब पालारी बि 92 सालनि जी ॼमार में डिघो अरसो बीमार रहण खां पोइ नेठि मोकिलाए वियो। सस मोकिलाणी सिंधी माण्हुनि खे सोगवार करे वई, पर मौसीक़ी सां इश्क कंदड़ सभई माण्हू ॾुखारा आहिनि। ऐं अॼु असीं तालिब पालारी खे भेटा पेश करण लाइ अवां जी ख़िदमत में हाज़ुर थिया आहियूं। नाले वारो फ़नकार तालिब ख़ान पालारी थाणे बुलाखान ज़िले जामशोरे में 1928 धारे पैदा थियो। संस वालिद मोहम्मद इस्माइल पालारी ज़मींदार ऐं सुठो सुघड़ बि हो। संदन ॻोठ भरिसां ॻोठ धमाच में सुरंदे नवाज़ उस्ताद गुल मोहम्मद ख़ासखेली रहंदो हो। उन जी सोबत में तालिब ख़ान जो लाड़ो मौसीक़ी ॾांहुं थियो। हुन फ़न जी तरबियत उन खां वरिती। सभ खां पहिरियां हुन दंबूरे वॼाइण में महारत हासिलु कई। उन खां पोइ हुन मोरा ऐं लोलियूं चवण शुरू कयूं। हिननि सनफ़नि में बि महिनत कई। हुन मोरे खे कोहिस्तान मां कढे मुल्क जी कुंड कुड़छ ताईं पहुचायो। तालिब पालारी पहिरियों भेरो 13 सालनि जी उमिरि में रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते 1957 में कचहरी प्रोग्राम में ॻाए रेडियो ते मक़बूलियत माणी। टेलीविज़न ते 1968 में प्रोग्राम कचहरी में सैयद मंज़ूर नक़वी खेसि मुतारिफ़ करायो। संस केतिरियूं ऑडियो कैसेटूं आयल आहिनि। हुन सिंधी खां सवाइ बलोची में बि ॻायो। तालिब पालारी ख़ुदि सुठो शाइर बि हो। तालिब पालारी पाकिस्तान खां सवाइ बांग्लादेश इंग्लैंड ऐं ॿियनि मुल्कनि में बि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। तोड़े हाण तालिब पालारी थाणे बुलाखान जी सरज़मीन में आरामी थी चुको आहे, पर संस ॻायल मोरा हमेशह यादि रखिया वेंदा ऐं सिंधी मौसीक़ी में संस नालो हमेशह क़ाइमु दाइमु रहंदो। ऐं असीं खेसि ईअं ई ॿुधंदा रहंदासूं जीअं हू ॻाईंदो हो ऐं कमाल जो मोरो ॻाईंदो हो।
जबल जाना तो देख सिंगाला दसू सजलम के पिरियन जो दीदा जबल जाना तो देख सिंगाला दसू सजलम के पिरियन जो दीदा सीधे जाना देख लगियूं सीधे जाना देख लगियूं अक्यूं दिसी दिसियत थकियूं अक्यूं ही खूबसूरत आवाज़ हो तालिब पालारी जो अवें ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं असीं पेश करे रहिया आहियूं अवां जी ख़िदमत में ख़ासि प्रोग्राम। तालिब पालारी खे भेटा पेश कंदे लफ़्ज़नि जा पोपट उॾारे थो शौकत मेमण। मुमताज़ मिर्ज़ा जी मिज़मानी में जॾहिं हुन टैगोर जे देश में 1971 जे विरहाङे दौरान विधवा थियल औरतुनि अॻियां कोहिस्तान जा पहाड़ी सुर आलापिया त उजरी दिल वारा सांवरा बंगाली उन वक़्तु ॿोली जा समूरा बैरियर हटाए कुझु घड़ियुनि लाइ तालिब पालारी जे तंबूरे मां निकिरंदड़ दर्द जे दरिया में गोता खाइण लॻा हुआ। तोड़े जो बंगाल जूं गुचियल बाज़ारूं खेसि कोहिस्तान जे पहाड़नि जेतिरो प्यारु न ॾेई सघियूं हुयूं, पर रूना लैला जे देश जो उहो दौरो खेसि दिलि जे दौरे जियां हमेशह चिटो यादि रहंदो हो। पोइ हूअ सकाफ़त खाते जे टिकेटनि ते हेथरो एयरपोर्ट ते वञी लथो हो, पर सिंध जी सभ खां पुठिते पियल इलाइक़े कोहिस्तान जे संग्रेज़ सरज़मीन ते पहिरें पंध जबल झागी वॾो थियल तालिब पालारी खे जेको सकून ऐं साव संस ॻोठ महंदा पालारी में मिलंदो हुयो, सो सॼी दुनिया घुमी ॾिसण खां पोइ बि हूअ ॿिए कंहिं बि हंध माणे न सघियो। उहो ई सबबु आहे जो जंहिं वक़्तु संस साहनि जो सॻो कंहिं उदास स्टेशन तां मोकिलाईंदड़ जोड़े जे हथनि जा हिक ॿिए खां अलॻि थी टुटी रहियो हो, तॾहिं हुनजे अंदर में हिकु अजीब इत्मीनान हो। सकरा जी पीड़ा खां पोइ बि हुन जूं अखियूं कांभू जबल जा ख़ामोश हुयूं। ख़बर नाहे त वाट वांगे आहे पंधाड़ाघो वारो मोरो हुन उन सफ़र बाबति ॻायो हुयो, जंहिं सफ़र ते हूअ काल्ह कोहिस्तान जे पहाड़नि खां मोकिलाइण खां पोइ रवानो थियो आहे, या उन सफ़र बाबति जेको सफ़र सदियुनि खां कोहिस्तान जा मारू माण्हू संग्रेज़ सरज़मीन ते पहिरें पंध कंदा रहनि था। छा कोहिस्तान जो अहिड़ी लक लंघी
लस बेले ताईं पेरें पंध वेंदड़ कोहिस्ताननि जी ज़िंदगी उन सफ़र खां मुख़्तलिफ़ आहे जंहिं सफ़र ते काल्ह 81 सालनि जी ॼमार वारो सिंध जो अनोखो लोक फनकार तालिब पालारी रवानो थियो आहे। पढ़ण वारनि पटण भरिसां पालारियुनि जे कखनि वारी झूपड़ी अंदरि 1941 में अख खोलींदड़ तालिब पालारी जी विंगी वाट वारो अड़ांघो पंध सां सकरात पूरे थियण सां ख़तमु थियो आहे या अखियूं पूरण वारो उहो लम्हो हिकु नए सफ़र जी शुरूआत आहे, उहा ख़बर त ख़ुदा खे। पर विछोड़नि जे वरलापन खे दर्द जे विर्द में तब्दील कंदड़ संस दिलि जहिड़ो दंबूरो बि तालिब जे बेजान जिस्म वांगुरु हमेशह लाइ ख़ामोश थी वियो आहे। जहिड़ी तरह इंडस आइबेक्स करचात जी सूंहं सां गॾु खीर थर जे जबलनि जी बि सुञाणप बणियलु आहे, अहिड़ी तरह कोहिस्तान जे दर्द खे दंबूरे जे तारनि सां ताव ॾेई पहाड़नि में पड़लाव बणाइण वारा मोरा बि तालिब पालारी खां सवाइ का बि सुञाणप नथा रखनि। तालिब पालारी जा मोरा ॿुधी रुॻो करचात में पहाड़ी हरणनि जी हिफ़ाज़त लाइ मुक़ररु थियल सरकारी गार्डी पंहिंजूं अखियूं कोन भिॼाईंदा हुआ, पर तालिब जे तंबूरे जे तारनि मां निकिरंदड़ मिठड़नि ॿोलियुनि वारा लोलियुनि जा आवाज़ ॿुधी छपर में रहंदड़ उन्हनि माइरनि जूं अखियूं बि आलियूं थी वेंदियूं हुयूं जेके थाणे बुला खान जे शहर खे विलायत सम्झनि थियूं। उन ॻाल्हि खे कहिड़ो शाइर पंहिंजी शाइरी ज़रिए अखरनि में ओते सघंदो त कोहिस्तानी नारियूं पंहिंजे महबूबनि खे मोतियुनि ऐं लौंगनि जा पोयल कुंडलनि वारा हार मोकिलण महिल तालिब पालारी जा जेके मोरा झुंगारींदियूं आहिनि, मोरनि जा से अणॿुधल आवाज़ छपर जा मोकिलण छातियुनि वारा संदन महबूब न ॼाण कीअं कहिड़ी तरह महसूसु करे वठंदा आहिनि। मोरो वञा ॾींदो पुनल पाण ईंदो वठीअ साण वेंदो। जीअं त किरचा जे हिसियल हरणियुनि खे इंसानी ॿोली सम्झ में नथी अचे, न ई पखी पंहिंजे प्यार जे इज़हार लाइ तालिब पालारी जे विछोड़े ते सोग मल्हाइण वारी कैफ़ियत सम्झाए सघनि था। उन करे कोहिस्तान जे चीत जड़नि जी त ख़बर न आहे, पर तालिब पालारी खे बरसाती पाणी ते आबाद थींदड़ ज़मीननि में हर काहींदड़ हारियुनि खां वठी वॾेरनि जे ओताकनि ते पाणी भरींदड़ पिरसननि ताईं ऐं ट्रैक्टर जे ड्राइवरनि खे हथ सां उणियल अगटनि जा तोहफ़ा मोकिलींदड़ शर्मीलनि नारियुनि खां वठी सरजान जबल जे भिकनि में माल चारींदे रेडियो ॿुधंदड़ ॿकराड़नि ताईं सभ जा सभु प्यार कनि था। तालिब पालारी जे गुज़ारे वञण वारी पहिरीं पोस्ट पढ़ी थाणे बुला खान जे दीवाननि बि पंहिंजे फेसबुक अकाउंट जी DP चेंज करे छॾी आहे ऐं हफ़्ते में हिकु भेरो सरे ताईं वेंदड़ सवारियुनि में सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि जा मन वेगाणा थी विया आहिनि ऐं बसर जो बीजो पोखींदड़ कोह काफ़ जे परनि जहिड़ियूं कोहिस्तानी नारियूं बि अॼु उदास थी वियूं आहिनि। ककर पोइ मींहुं वधिया छिक खे ॾींहुं सिक झले कीअं बीहां जेको दमड़ो जियां न को कासिद वरियो कंहिंखे नियापो ॾियां। तोड़ जो अख़बारनि में हाणे इहा ख़बर लॻंदी त कोहिस्तान जे दर्द खे सुरनि जो रूप ॾींदड़ विछोड़नि जे वरलापन वारे अनोखी सन्फ़ मोरो ॻाईंदड़ मशहूरु लोक फनकार तालिब पालारी 81 सालनि जी ॼमार में इंतिहाई कसम परसी वारी हालत में बीमारी सां झेड़ींदे आख़िरकार असांखां हमेशह जे लाइ मोकिलाए वियो। उहो महज़ हिकु इतफ़ाक़ी आहे त कोहिस्तान जे नंढड़े ॻोठ महता पालारी जे हिकु कखाई झूपड़ी में जनम वठंदड़ मोरनि जे बादशाह तालिब पालारी जे साहु जो सॻो उन ॾींहं ते टुटो आहे जंहिं ॾींहं ते सॼी सिंध जा कोहिस्तान जे माण्हुनि में सभ खां घणे मक़बूल सियासी लीडर शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे जमहूरी हुकूमत ते राताहु लॻो हो। मोरनि ते मदहोश थी विछोड़नि जा वरलाप आल अपींदड़ अणपढ़ियल कोहिस्तानी नौजवान लाइ छा मौत बि कोई आमर फ़ौजी आहे। हूं त तालिब पालारी काफ़ी सालनि खां बीमारी जे बिस्तरे भेड़ो थियल हो ऐं इंतिहाई गुरबत सबबि समूरियुनि सहूलियतुनि खां वांझियल पंहिंजे ॻोठ जे घर में बेयारो मददगार बणियल हो। पर जबली माण्हू केॾा ख़ुददार थियनि था सा ॻाल्हि सम्झाइण लाइ तालिब जो उदास तंबूरो काफ़ी आहे। पर उहा ॻाल्हि सिंध सेक्रेटरीट में क़ाइमु सकाफ़त खाते जी बिल्डिंग में वेठल वॾा ऑफिसर सम्झी नथा सघनि। सकाफ़त खाते जा सीनियर ऑफिसर तोड़े वज़ीर ऐं मशीर फ़क़्ति उन्हनि आर्टिस्टनि जी दाह ॿुधी सघंदा आहिनि जिन जे लिखियल दरख़्वास्तनि वारे पने खां पहिरीं खेनि कंहिं ॼाण सुञाण वारे यार दोस्त जी फ़ोन वेंदी आहे। उन करे जीअं त तालिब पालारी सां प्यार कंदड़ PTV जो जनरल मैनेजर अब्दुल करीम बलोच अछनि वारनि वारो मियां मुमताज़ अली मिर्ज़ा हाणे मौजूदु न आहिनि रहिया।
तंहिं करे तालिब पालारी जी ख़ामोश दां सिंध सिक्रेट ताईं पहुची न सघी। हूं त तालिब पालारी जी ज़ात में सभ जूं सभु उहे निशानियूं मौजूदु हुयूं जेके हिकु फ़क़ीर मनुष्य माण्हू में हूंदियूं आहिनि, पर पोइ बि तालिब पालारी खे कोहिस्तान जे निज मौसीक़ी जी सन्फ़ मोरनि जो बादशाह सॾियो वेंदो हो। तालिब पालारी कोहिस्तानी अंदाज़ में लोलियूं बि ॻाईंदो हो। संस ॻायल लोलियुनि ते फ़क़्ति उहे माण्हू पंहिंजा लुणक रोके सघंदा हुआ जिन जूं दिलियूं कारड़ा तितर मारींदड़ मारियुनि जा मज़बूत हूंदियूं आहिनि। कोहिस्तान में शादियुनि मुरादियुनि खां वठी समाजी ऐं अदबी नोइज़ जी हर उहा महफ़िल अणपूरी ऐं अधूरी हूंदी हुई जंहिंमें तालिब पालारी कंहिं बि सबब जे करे शामिल थी न सघंदो हो। तालिब पालारी जो आवाज़ जबली माण्हुनि लाइ बिल्कुलु ईअं ई हुयो जीअं थर जे मारू माण्हुनि लाइ माई भाॻी ऐं सादिक फ़क़ीर जूं सदाऊं। तोड़ जो तालिब पालारी सिंध समेत केतिरनि ई परॾेही मुल्कनि में बि फ़न जो मुज़ाहिरो करण सां गॾु लतीफ़ ऐं शहबाज़ एवार्ड सां गॾु ॿिया बि अनेक एवार्ड पिणु माणिया, पर खेसि मिलियल असल एज़ाज़ महदा पालारी जे माण्हुनि जो उहो प्यारु हुयो जंहिंजे सहारे हू 81 सालनि ताईं समूरनि सूरनि सां अकेले सिर विढ़ंदो रहियो। तालिब पालारीअ जबली माण्हू जी दिलि जे दर्द जो आईने जहिड़ो आकाश हुयो। सॼण सारियां तोखे मोरां चवां दिलि मुंहिंजी सारे सॼण पुकारे निकिरियो सिकमा निहारे थो निकिरियो सिकमा निहारियां थो वाट विंगी आहे पंधाड़ा घो अला वाट विंगी। हूं त तालिब पालारी केतिरी अरसे खां ब्लड प्रेशर समेत ॿियनि बीमारियुनि में बि वरतल हो, पर कांभू जबल ते ऊची घाट हलंदड़ हरणियुनि जे रखवाल हिन ख़ुददार इंसान खे अहिड़ियूं बीमारियूं एतिरो जल्द मारे न सघनि हा जेकॾहिं संस देश जा माण्हू खेसि ईअं विसारे न वेहनि हा। कोहिस्तान जे समूरनि हसास माण्हुनि खे इहा ख़बर आहे त तालिब पालारी जा ॻायल मोरा सदियुनि ताईं कोहिस्तान जे दर्द जो आवाज़ बणिजी खीर थर ऐं किरजा जे पहाड़नि में गूंजंदा रहंदा। अॼु जॾहिं गुजरात खां ईंदड़ मूनसून जा मींहं कोहिस्तान जी कंधी खां को घणो दूर न आहिनि, तॾहिं तालिब जी तवार ककरनि जे हिन पार बि गूंजी रही आहे। मौला हाण मीहड़ा वतन ते वसाए इहो अर्ज़ु मुंहिंजो अलाह साईं अघाए। मालू जाना मीहूं सिक सोदले कीअं बीहूं मिहनी जाना मुनियूं लुड़ी कीअं तूं मन भिनियूं मुनी जाना पींघा रसूं वो सजण पोइ ॾींदा पींघे जाना पढ़ाई मां पींघे भाया पढ़ाई महीना हिक में से गणाई वॾा मोरम जो पिरियन चइजा अल्लाह मोरो मोए जा पोइ सजण माल जाना घस शामो पिरियन जस माल जाना बेले में दिल थी सजने थेले माल जाना चढ़ा महीनो सिक मां गणिया चढ़े जाना लार अल्लाह चढ़े भाया लार पुछा पिरियन पार वदा मोरम ही जो पिरियन चइजा अल्लाह मोरो मोए जा पोइ सजण दे जा माल जाना चढ़ा महीना से सिकमी गणिया चढ़े जाना भजन मोती ईंद में सजण चढ़े जाना लोह मापू से कंदा मां डोह चढ़ो जाना पाहो अल्लाह चढ़े भया पाहो वॾो रब में सोआ हो वॾा मोरम जो पिरियन चइजा अल्लाह मोरो मोए जा पोइ सजण दे जा वतन सो हेठी मिलणो थींदो माने थी हेठी जाना शम में घुरिजी तिरी तूं दमे शम जाना लट में घुरिजी सजण तूं झटम लट
लथी जाना कख वल्ला लथी भाया कख घोरा सिक मिमा लख वदा मोरम जो तिरियन चेजा अल्लाह मोरम जापो सजन दे जा भाया सिण सिक पोकयावा वीणे कख भाया पूई दस से जनते सुई कख जाना सर मान से सजन कनिवर कख भाया कहाँ अल्लाह कख जाना कहाँ रब सुन मान दा मोरम जो तिरियन चेजा अल्लाह मोरम जापो सजन माल जाना गस पुछा ऐं तिजन जा दस माल जाना सरदा से को सजन वनी वरंदा माल जाना अयूं सिक सो दिल्ली की दयूं माल जाना मीहूं वल्ला माल भाया मीहूं सिक चल किए बीहूं वदा मोरम जो तिरियन चेजा अल्लाह मोरम जापो सजन धाट्य जाना रड़ियो दियड़ो सजनी मोजड़ियो धाट्य भाया बूढ़ी कुलाड़ियो सिक में ते लुड़कूं धाट्य भाया बोड़ियों सिक में लिखो तालोयूं धाटी जाना लड्डो अल्लाह धाटी भाया लड्डो रस सजने को गजियो वदा मोरम जो तिरियन चेजा अल्लाह मोरम जापो सजन चेजा धाटी जाना झुल सां मथे सजन विया भुल सां झुल टिकूं जड़ियूं दिलड़ियूं की जनवियूं अड़ियलूं सुई सगो तुक निर्ती रहिया छो दुखम सुई हली तीर ते मां सुई हली तीर ते पलव तो पीर ते वदा मोरम जो वजी तिरियन चेजा अल्लाह मोरम जापो सजन दे तो परे रब तो कम खड़ी करे भरे जाना धोरा सिख में सवामा मोरा धोरे जाना कुहता कोन लथमी रूहता कुह जाना रेड़ो अल्लाह कुह भाया रेड़ो सिख कयो दिल सधेड़ो वदा मोरम जो तिरियन चेजा अल्लाह मोरम जापो सजन चेजा मोटर तो बस मास रे पुछा पियो दस मोटर तो कार दस खणी तू नारी मोटर तो फटी फटी घुर्जी फिरी तू झटी फटी मोटर तो रेल हल्ला मोटर मारेल मटी फिरी अली महल वदा मोरम जो तिरियन चेजा अल्लाह मोरम जापो सजन दे जा हिल जाना मोरी कहड़ो हाल मायोरी हिल जाना जिया सवाले सदिक जिए हिल जाना दरी गुंडा पो वतन से वरी हिल जाना किलियूं अल्लाह हिल भाया किलियूं ये अपर यूं दिलियूं वदा मोर
सजणनि ॾे वतन सो बालो रब सो कंदो निचालो वतन से झोरा लखी मोर प्रजा थोरा ओरे जाना गस पुछा ऐं बेवस्तो दस गसी जाना वण अल्ला गसी भाया वण महीना सिकल मगणिया वदा मोरम जो पिरियन तेजा अल्लाह मोरम जा पो सजणन दे बजाना ककर सजन वियूं वपरी ककर सो छमर मान कनी कोवर छमर से भूंदियूं दसड़ो पिरी माडींदा छमर से फुलियो अल्ला छमर पो फुलिया ठाका सजन पो थुड़िया वदा मोरम दो पिरियन तेजा अल्लाह मोरम जा पो सजन जेजा तालिब पालारी लाइ नामियारे साफ़ी आजिज़ जमाली लिखियो। सिंधी मौसीक़ी में मोरो ॻाईंदड़ अज़ीम फ़नकार तालिब पालारी कोहिस्तान जे कचहरियुनि खां मोरो जी सनफ़ खे सॼी दुनिया ताईं खणी वियो। तालिब पालारी पूरी तारीख़ रखंदड़ शख़्स हो। हुन सॼी हयाती पंहिंजे रिवायती अंदाज़ में मोरो ॻाइण जो सफ़र जारी रखियो। संस विछोड़ो सिंधी मौसीक़ी लाइ वॾो नुक़सानु आहे। इन ते रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां पेश कयल हिन प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए। सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।